सिंध जे मौसम सां गॾु मां तव्हां दोस्त वकार हले रहनि सभिनी पहिरियों दोस्तनि खे एडवांस ईद जूं मुबारकूं। दोस्तो मौसम जी ॻाल्हि कंदासीं, सिंध में मौसम कीअं हूंदो ऐं छा सूरत हाल हूंदी, मुकमल मालूमात तव्हांखे हिन वीडियो ते ॾींदुसि। ऐं जेके नया दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे असांजे पेज खे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो। हीउ सिंध ज़र अपडेट पेज आहे, हिन पेज में तव्हांखे सिंधी ज़बान ज़रिए मौसम बाबति मालूमात ॾींदासीं। तो दोस्तों सब खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं हवाउनि जे बारे में। त मुंहिंजे पोयां हिकु मॉडल जी तस्वीर आहे, तव्हां ॾिसो था त हिन मॉडल जी तस्वीर में सिंध जे काफ़ी इलाइक़नि में 12 तारीख़ ॾखण जी तेज़ हवा लॻण जा इम्कान आहिनि। मतिलबु इहा ख़ासि तेज़ न हूंदी। सिंध ऐं बलूचिस्तान में नॉर्मल, त कुझु इलाइक़नि में बलूचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में तेज़ ॾखण जी हवा लॻण जा इम्कान आहिनि। सिंध में बि ॾखण जी हवा हूंदी, बलूचिस्तान में बि ॾखण जी हवा हूंदी। ऐं इन्हनि हवाउनि जी अगरि स्पीड जी ॻाल्हि कयूं, सिंध में वधि खां वधि अगरि ॻाल्हि कयूं 25 ऐं घटि में घटि 10 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं तेज़ हलंदियूं ऐं कुझु इलाइक़नि में नॉर्मल हलंदियूं। अगरि ॻाल्हि कयूं उत्तर जी हवनि में काफ़ी घटिताई अची वई आहे, पर अञा बि घटिताई ईंदी। ऐं बलूचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में 35-30 किलोमीटर जी रफ़्तार सां तेज़ ॾखण जूं हवाऊं लॻण जा इम्कान आहिनि 12 तारीख़ ते। दोस्तों हाणे ॻाल्हि कयूं था बरसाति जी, त बरसाति जी पोज़ीशन छा हूंदी सिंध ऐं बलूचिस्तान में। छा ईद में बरसातूं थींदियूं या न थींदियूं, मुकमल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾियां थो। दोस्तों अचो ॻाल्हि कयूं बरसाति जी, त हिन मॉडल जी तस्वीर में तव्हां ॾिसो था त काफ़ी इलाइक़नि में बरसाति छो थी रही आहे। सिंध जे काफ़ी इलाइक़नि में, बलूचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में। अगरि ॻाल्हि कयूं त बलूचिस्तान जे ॾाखिणी इलाइक़नि में बरसाति थींदी, विचोली बलूचिस्तान, उत्तर बलूचिस्तान। बलूचिस्तान में सिस्टम जी अगरि ॻाल्हि कयूं त असां कुझु वधीक आहिनि। ऐं उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त सिस्टम सिंध में बि ज़बरदस्त बरसातूं वसाए थो। बहरहाल का अहिड़ी ख़ासि ख़तरनाक बरसाति न हूंदी। जे ॻाल्हि कयूं त वधि में वधि कुझु इलाइक़नि में 20-25 मिलीमीटर ताईं उत्तर सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति थी सघे थी, त कुझु इलाइक़नि में 30 मिलीमीटर खां बरसाति मथे बि थी सघे थी। बहरहाल अगरि ॻाल्हि कयूं त विचोली सिंध में बि कुझु इलाइक़नि में हल्की दरमियानी गजगोड़ सां गॾु बरसाति थींदी। ऐं ओलह सिंध जे काफ़ी इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु तेज़ हवा सां हल्की, किथे दरमियानी, किथे सुठी बरसाति थी सघे थी। बहरहाल अगरि ॻाल्हि कयूं त हीउ मग़रबी सिस्टम आहे। इन मग़रबी सिस्टम में हवा तेज़ हूंदी आहे, वधि खां वधि 30-40 किलोमीटर जी रफ़्तार सां हवा हली सघे थी। 50 किलोमीटर जी रफ़्तार सां हवा जा झोंका बि हली सघनि था उत्तर सिंध ऐं ओलह सिंध जे कुझु इलाइक़नि में। सिस्टम जो ज़ोर जेको आहे उत्तर सिंध जे काफ़ी इलाइक़नि में तमामु घणो वधीक आहे। बहरहाल अगरि ॻाल्हि कयूं त विचोली सिंध, अछड़ी थर, इन इलाइक़नि में ककर ठहंदा, कुझु इलाइक़नि में हल्की दरमियानी बरसाति थींदी। ॾखण सिंध जी ॻाल्हि कयूं, थरपाकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बद्दीन, ठठा, सजावल, रडौंसखान, टंडो अलियार, हैदराबाद, जामशोरो, कोहिस्तानी इलाइक़ा आहिनि, कराची। इन इलाइक़नि में अगरि ॻाल्हि कयूं त 13, 14, 15, 16 तारीख़ ते काफ़ी झुड़ हूंदो। कुझु इलाइक़नि में हल्को हल्को झुड़ हूंदो, कुझु इलाइक़नि में सुठो झुड़ हूंदो। जंहिं मां अगरि ॻाल्हि कयूं त काफ़ी इलाइक़नि में हल्की दरमियानी बरसाति थी सघे थी, पर अहिड़ी का ख़ासि बरसाति जा इम्कान थरपाकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बद्दीन, ठठा, सजावल में न आहिनि। बरसाति जा जेके इम्कान आहिनि उहे ओलह, विचोली ऐं उत्तर सिंध में आहिनि। त ॾखण सिंध में झुड़ हूंदो, कुझु इलाइक़नि में हल्की फुल्की कणफुण थी सघे थी, हल्की बरसाति थी सघे थी, बाक़ी अहिड़ी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। दोस्तों हीअ बरसातुनि जे बारे में मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी। 12 तारीख़ जी शाम खां वठी 16 तारीख़ ताईं सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। सिस्टम जो ज़ोर हूंदो। सिस्टम जो घणो ज़ोर उत्तर सिंध, विचोली, ओलह सिंध में आहिनि। बहरहाल सिस्टम को ताक़तवर बि न आहे जो तव्हां फसलनि खे पाणी बि न ॾियो। त इन्हनि इलाइक़नि में सिर्फ़ु अगरि ॻाल्हि कयूं 1-2 हंधि सुठी बरसाति थी सघे थी, बाक़ी पूरी सिंध न वसंदी ऐं ना ई पूरी उत्तर सिंध वसंदी। त हीउ मग़रबी सिस्टम आहे, त पंहिंजी तयारी करे छॾियो। अगरि को कमकार रहियल आहे, बोझ जी लेपाई रहियल आहे, या अगरि ॻाल्हि कयूं त कणिक जा देरा रहियल आहिनि, त उहे जल्दी कढाए वठो। सिर्फ़ु कुझु ॾींहं तव्हां वटि बचा आहिनि, छो त टाइम तमामु घटि आहे। 13 तारीख़ पोइ वीडियो में मूं तव्हांखे चयो हो त हिकु मग़रबी सिस्टम ईंदो, जंहिं मां सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान हूंदा। त अलाह साईं रहम कंदो। वधीक तव्हां बि दुआ करे छॾियो त सिंध में अलाह साईं रहम जूं बरसातूं वसाए। मौसम आहे अगरि का तब्दीली थिए त उनजी रिपोर्ट इंशाअल्लाह तव्हांखे जल्द इन पेज ते ॾींदासीं। तव्हां पहिरियों दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।